हाँ सगोड़ा जो बुझारता ची भाई सुर मथी वजा। वाह साईं वाह, सुर मथियो। हाँ साईं। सुना दे बिस्मिल्लाह करे पढ़ो त खबर पवे। साईं बुझारता है त ही त एड़ो नालो आ जेको ज़ात वखर जा तो करे। वाह साईं वाह, ही त एड़ो नालो आ जेको ज़ात वखर जा तो करे। हाँ साईं। ज़ात वखर जा तो करे। वखर वखर साईं साबुण कोन थी चवे, साईं बचे। कई तेल को मेट नथी चवे साईं बचे। साईं, को सेंट को मश्क को अतर नथो चवे वखर। साईं बचे। वखर को साईं कंगी कंगो या जोराब त नथो चवे साईं बुझार त बचे। साईं। वखर ही त नथो चवे चूड़ी को सगो को सुई नथो चवे वखर। साईं बचे। वाह साईं वाह, वखर साईं को मणियो को मोती वखर नथो चवे। साईं अञा बचे। को साईं खंड को पत्ती को गुड़ को वखर को पताशो को नकुल नथो चवे वखर। साईं बचे। वाह साईं वाह, वाह साईं वाह, ही त एड़ो नालो आ जेको ज़ात वखर जा तो करे। ज़ात वखर जा तो करे। ज़ात वखर जा तो करे। वखर साईं छा थो चवे? वखर साईं को गुल बि नथो चवे। साईं बचे। वखर साईं छा थो चवे? वखर को कंगो को वखर नथो चवे, को कंगी वखर नथो चवे। बचे साईं। को सुई साईं वखर को सगो बचे साईं बचे। अञा बचे। बचे। वाह साईं वाह, वखर को बटण नथो चवे साईं। बचे साईं। खमीस जो बटण साईं। बचे साईं। को टवाल रूमाल त नथो चवे। बचे साईं। साईं वखर छा थो चवे? को साबुण नथो चवे। बचे साईं बचे। वाह साईं वाह, वराड़ियो साईं। साईं बुझारता है ही त एड़ो नालो आ जेको ज़ात वखर जा तो करे। ज़ात वखर जा तो करे। ही त एड़ो नालो आ। नालो नालो साईं महबूब नथो चए बचे। साईं, मिठो नथो चए, रखियल नथो चए, बचियल नथो चए नालो। साईं चए। नालो साईं माशूक नथो चए, सुहिणो नथो चए, आशिक नालो नथो चवे साईं अञा बचे। नालो। वाह साईं वाह, अञा बचे। नालो साईं गुल को गुलाब नथो चए साईं बचे। साईं, अंब को लीमो को निम नालो नथो चवे बचे साईं। साईं, जुम्मन नथो चए, आचर को सूमर नालो नथो चवे साईं बचे। वाह साईं वाह, अञा बचे। वाह जो नालो आहे नालो साईं। नालो शादी नथो चवे साईं बचे। नालो घोट नथो चवे बचे। नालो बचे। साईं लुकमान को हाकिम को हकीम नथो चवे। मरे साईं, मरे। हकीम। मरे ताड़ी हकीम। ताड़ी 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 ताड़ी। साईं बुझारता है सुर मथी मजा। हाओ साईं। साईं जिन महिल इमामनि जो काफ़िलो करबला में लथो। सुभान अल्लाह। हाओ साईं। साईं त हिते हिकिड़ी कुराड़ी आई यज़ीद वटि। जी साईं। चईं अबा अव्हां वटि को अहिड़ो हकीम आहे वाह वाह। जेको माना मुंहिंजो पुटु बीमार आहे, अची हुनजो इलाज करे। इलाज करे। वाह हुननि साईं। चयो माई असां मझां त केरु कोन्हे, इमामनि जो काफ़िलो आयल थिए, उन्हनि मां मझां केरु हुजे, तूं भले वञ। सुभान अल्लाह। वाह साईं वाह। कुराड़ी आई इमामनि वटि अची पंहिंजी ॻाल्हि कयईं वाह साईं। त इमाम ज़ैनलाब्दीन चयो साईं आऊं ॾिसंदुसि तव्हांजे छोकिरे खे। हाओ साईं। साईं कुराड़ी अॻियां इमाम साहिबु पोयां वाह वाह। अची दर ते पहुता। कुराड़ी चयसि साईं तव्हां हिकिड़ो मिंट बीहो हाओ साईं। ऐं ॾिसी अचां अंदरां। वाह वाह। कुराड़ी अंदरि वञे त साईं छोकिरे खे साह आहे कोन। सुभान अल्लाह। साईं ॿाहिरि निकिती कुराड़ी, इमाम साहिब खे चयईं तव्हांजी महिरबानी, हाओ साईं। छोकिरे जे बारे में साह आहे कोन। वञ। वाह वाह। साईं पोइ इमाम साहिबु चयसि कुराड़ी आऊं आई आहियां, हाओ। आऊं आयो आहियां त पोइ मूंखे वठी हल। वठी हल। वाह साईं। साईं इमाम साहिबु हुनजे चेहरे मुबारक ते हथ फेरिया त छोकिरो साईं उथी बीह रहियो। सुभान अल्लाह। वाह साईं वाह। हाओ। साईं वापसी में वरी उहा कुराड़ी साईं नचंदी खुशीअ मां झुमिरियूं पाईंदी पई वञे। जवान पुट ज़िंदा थी वियो त यज़ीद चयसि त माई तूं सवेरे ते ॾाढो परेशान हुए, वाह साईं वाह। हाओ। हाणे गमगीन पियो वञी। हाओ। त हुन यज़ीद खे उहा माई पई चए हाओ साईं। ही त अहिड़ो नालो आहे जेको ज़ात वखर जा थो करे। ज़ात। साईं नालो आहे हकीम, नालो हकीम। ज़ात जा आहिनि साईं मुआ, ज़ात जा मुआ, वखर आहिनि साईं जीरा। वखर जीरा। चवनि था ही त अहिड़ो नालो आहे जेको ज़ात वखर जा थो करे, ईअं न चएसि थी ही त अहिड़ो हकीम आहे जेको मुआ थो जीअरा करे। मुआ थो जीअरा करे। वाह 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 साईं वाह वाह वाह। तमामु बहितरीन सुखड़ी। जन प्यारा दोस्तो, हीअ असांजे सिंध जो हिकु नौजवान ऐं तमामु सुठो सुघड़ आहे अरशद खोसो साहिबु, जेको खोसा फार्म ते अदे जी ईअं सम्झो बैठक आहे ऐं तमामु सुठियूं गुज़ारतूं ऐं सुठियूं ॻाल्हियूं कंदो आहे असां सां। अॼु असांखे मिली वियो, असां चयो त भला हाणे हिकिड़ी गुज़ार थी वञे, जेका गुज़ारत तमामु बहितरीन ऐं सुर मथे मां हुई। तव्हां ॿुधी ऐं वधीक तव्हां पाण सम्झदार आहियो, सम्झी सघो था। अगरि जे हीअ तव्हांखे वीडियो सुठी लॻे त हिन मुंहिंजे चैनल हाकिम पाकिस्तानी खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे बि लाज़मी प्रेस कंदा ऐं कमेंट में पंहिंजी राय लाज़मी ॾींदा, जीअं असांजी अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन तव्हां ताईं बरवक़्तु पहुची सघे। पोइ दोस्तो हाणे ईअं ई कचहरियूं मोहबतूं हीअं मचंदियूं रहनि ऐं मेला मोहबत जा हलंदा हलनि। वधीक जे वीडियो तव्हांखे सुठी लॻे कमेंट में पंहिंजी राय लाज़मी ॾिजो, त जीअं असांखे ख़बर पए त दोस्त असांखे किथां किथां खां ॾिसनि पिया। दोस्तो हाणे मोकिलींदा सिंध सलामत, साथ सलामत।